अस्सलाम वालेकुम दोस्तों। असांजे ज़माने में रहूं था। उन ज़माने में हिकु लफ़्ज़ ॿुधण में आम ईंदो आहे, कॾहिं न कॾहिं या कंहिं जे ज़बान मां ॿुधण में उहो लफ़्ज़ ईंदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे उहो लफ़्ज़ कहिड़ो आहे? उहो लफ़्ज़ साइंस आहे। इहो लफ़्ज़ असांजे अॻियां चयो वेंदो आहे त असांजे ज़हन में कुझु सुवाल उथंदा आहिनि, उभरंदा आहिनि। उहो सुवाल इहो हूंदो आहे त साइंस छा आहे? जॾहिं असां स्कूल वेंदा आहियूं त पहिरीं क्लास में इन ॻाल्हि जो असांखे ज़िक्र न मिलंदो आहे, ॿिए क्लास में इन ॻाल्हि जो ज़िक्र न मिलंदो आहे, बल्कि जीअं टे क्लास में ईंदा आहियूं त पोइ